अस्सलाम वालेकुम सजाद मखनी। वालेकुम सलाम। अरे मिठू अबाडे हाल कीअं वक़्तु तो गुज़रे अॼुकल्ह? वक़्तु मुंहिंजो छड़ो सूरनि में ॾुखनि में गुज़रे थो अदा। अदा अॼुकल्ह चांहि जी सलाह न था एॾा पका थी विया हो। चांहि जी सलाह हणाए मिठू दुकाननि परे खीर केरु वठणु वञे। यार जे मुंहिंजी भाॼियूं ॿई नथी नज़रनि काॾे वञूं वञे। तुंहिंजी ॿई भाॼाई वयूं आहिनि पेकनि। हा यार इहो ॿी शादी कहिड़ी सोच में कयई? अदा मिठू मां ॿी शादी इहो सोचे कयमि तो हिकिड़ी ज़ाल कुटींदी त ॿी छॾाईंदी। हिते त फिल्म ई बि निकिती। कहिड़ी फिल्म निकिती? हिकिड़ी जले थी बीहे बि एॾो थी ॿारे छटिल थियूं बा वधी करे। अरे अॼु बि कुटे वयूं थी ॿई पेकर।